असां हिन खां पहिरीं हैदराबाद शहर के अंदर असांजे पार्टी के सेक्रेटरी जनरल पार्टी के नायब सदर जगदीश आहूजा सभी वर्करन सां गॾु वेही सिंध दोस्त अदीब दानश्वरन ऐं सिंध दोस्त सिंध सां मोहबत कंदड़ उहे शख्सियतूं जिन पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो अरसो सिंध खे अर्पे छॾियो आहे उन्हनि सां गॾु वेही उते बुख हड़ताल कई ऐं उहा बुख हड़ताल जीअं त असांजो टाइम उन टाइम ते त पंहिंजो पाण असांजी पार्टी जी सीनियर अॻुवाणनि खे ख़तमु करे पीपल्स पार्टी ज़रूर पंहिंजे हिकु अधु वज़ीर खां इन क़िस्म जो बयान ॾियारियो त हाणे अफ़गान पनाहगीरनि खे या अफ़गान मुहाजिरीन खे हिन जो सही लफ़्ज़ अफ़गान मुहाजिरीन उन्हनि खे पंहिंजे वतन वञणु खपे इहो मुतालबो कयूं फेडरल गवर्नमेंट हिकिड़े वज़ीर खां बादल राहुल लाइ सद एतिराम पर ख़बर कान थी पए त केॾी महिल हुनजी क़बर ते इस्माइल राव कहिड़ो झंडो वेठो आहे केॾी महिल कहिड़ो झंडो वेठो कल्ह मुस्लिम लीग जो झंडो वेठो अॼु जेको आहे पीपल्स पार्टी जो झंडो वेठो आहे सुभाणे मथां कंहिं ॿी पार्टी जो झंडो हणियो ऐं हुनजो विझनि हिकिड़ो बयान ॾेई अमरावरी बराबर केस पीपल्स पार्टी जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहणु चाहे थी त हुनखे किथे रखणु खपे टीह जून 2020 खां पोइ अफ़गान पनाहगीर जे मुआहिदे जे तहत यूएनए फेडरल गवर्नमेंट जे मुआहिदे जे तहत हिते असांजे मुल्क में रहाश पज़ीर हुआ वो मुआहिदो ख़त्म थी चुको आहे हाणे इहे जेतिरो वक़्तु असांजे मुल्क में रहिया पिया आहिनि ख़ुशूसन सिंध में रहिया पिया आहिनि इहे गैर क़ानूनी रहिया पिया आहे कोई दाद फरियाद ॿुधण वारो सिंध जो क़ौमी कारकुन पंहिंजी बावजूद घणनि कमज़ोरियुनि जे बावजूद सिंध जी हिफ़ाज़त कंदो ऐं हीउ सभु जश्न आहिनि हिन खे सलाम पेश थियणु खपे जो कल्ह खां वठी सवनि जे तइदाद में त मीरपुर ख़ास में सिंध जो क़ौमी कारकुन सिंध यूनाइटेड पार्टी जे या सिंध जो दर्द रखंदड़ सिंध जो अदीब दानश्वर या सिंध सोसाइटी जा माण्हू इन पंहिंजे फर्ज़ सम्झी हिन बुख हड़ताल में शरीक थिया पीपल्स पार्टी हुकूमत में हूंदे मुतालबा थी करे मुतालबा अपोज़िशनूं कंदियूं आहिनि ध्यान अपोज़िशन छिकाईंदियूं आहिनि जदोजहद रोड ते अपोज़िशन कंदी आहे हुकूमतूं मुतालबा कोन कंदियूं आहिनि हुकूमतूं कानून ते अमल कराईंदियूं आहिनि भला जेकॾहिं तव्हां खां इहो मसइलो हल नथो थिए बराबर जाइज़ CCI में तव्हां नथा रखो सिंध असेंबली मां करारदाद भला पास छो नथा करायो जेकॾहिं तव्हां तमामु कमज़ोर आहियो ऐं आहियो सिंध वतन खे तव्हां ताड़ तोड़ इस्तेमाल करण लाइ हर वक़्तु तयारु बीठा आहियो तव्हांजी समूरी क़यादत करप्शन में कारी लॻी पई आहे को हुनजो पासो अछो कोन्हे ज़रदारी खां वठी हेठि सतह ताईं को जेकॾहिं छोटो ॾेरो आहे त उहो के प्लाट ते कब्ज़ो करे वेठो आहे कंहिंजो कुकुड़ चुराइजी थो वञे त हुनजो भुंग वठो थो वठे हीअ हालत पीपल्स पार्टी सिंध सां ऐं सिंध जे माण्हूअ सां करे वेठी आहे बराबर फोरम ते फ़ैसिलो न रखियो ऐं हाणे इहा ॻाल्हि कान कई छो त हुननि खे सिर्फ़ु का रिआयत वठणी हूंदी आहे सिंध तॾहिं हुननि खे यादि अचे थी जॾहिं हुननि खे कान का रिआयत खपे सिंध कार्ड आहे सिंध असांजो वतन जंहिंजी हिफ़ाज़त सां GM साहिब जा पोइ लॻी कंदा ऐं अॻे बि
पाणीअ जो मसइलो हुजे, सिंध जे विरासत जो मसइलो हुजे, सिंध जो क़ौमी कारकुन उहो ई मैदान में बीठो हूंदो आहे, उहो ई मैदान मल्हाए पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त कंदो आहे, जेको करे बि सघे थो ऐं करे ॼाणे। ऐं हिकिड़ो ई घर जेको सिंध सां वफ़ादार थियो बीठो आहे, उहो सन जो घर आहे, उहो ई बीठो आहे। ही जदोजहद जेका हली रही आहे, यकीनन ई अफ़गान भगोड़ा तव्हां दुरुस्त फ़ैसिलो करे के हिकिड़े मसइले खे हथ विझी उनखे जेकॾहिं हल कराइण जी कोशिशि कंदो त यकीनन इहो हल थींदो। पर हिन जा 5 मसइला ॿिया कढींदो त पोइ मसइला एतिरा असां वटि मसइला आहिनि, एतिरा असां वटि मसइला आहिनि जो असीं हिन मसइले में बि थकिजी पवंदासीं, असांजो वर्कर थकिजी पवंदो। हीउ मसइलो बि असीं पंहिंजे पाया तकमील ते पहुचाए कोन सघंदा। यकीनन असांजूं खणियूं ख़्वाहिशूं आहिनि, घणा असांजा मसइला आहिनि, असांजे नौजवान जो मसइलो आहे, असांजो क़ौमी मसइलो आहे, असांजा खोड़ मसइला। पर महिरबानी करे रस्ते सां भटको न। जेको रस्तो तव्हांखे पंहिंजी पार्टी तय करे ॾिनो आहे, जेकॾहिं मूंखे यकीन आहे त उहो रस्तो तव्हां वठंदो, यकीनन इहा नतीजा दुरुस्त। जॾहिं तव्हां दुरुस्त फ़ैसिलो करे, दुरुस्त कदम खणी, दुरुस्त जदोजहद हलाईंदा त नतीजा बि दुरुस्त थींदा। तव्हां सभिनी दोस्तनि